अस्सलाम धरती टीवी न्यूज़ संगत माया फौजिया एजाज सबका पहिरियां हेडलाइन। पीपल्स पार्टी पंजाब के इलाके सियाल शरीफ में सियासी पावर जो शो जो मुजाहिरो कंदी। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी सियाल शरीफ में जलसे के खिताब कंदो। पीपल्स पार्टी जा काफिला सियाल शरीफ पहुंचण शुरू थी विया। यूसुफ रज़ा गीलानी कमर ज़मान कायरा ऐं ॿिया बि जलसे के खिताब कंदा। अदलिया के आलमी रैंकिंग्स में पंहिंजी तेज़ी सां कयल रसाक जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त फ़रोग़ नसीम जो सवाल अहम आहे त जेकॾहिं जज पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जी मिल्कियतनि जा ज़िम्मेवार न आहिनि पोइ सियासतदान ऐं कानूननि जो एहतिसाब कीअं मुमकिन आहे। अदलिया खे पंहिंजी किरंदड़ रसाक जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। नओं चीफ जस्टिस जॾहिं क़सम खणंदो त खेसि इन ललकार जो मुंहुं ॾिसणो पवंदो। मुल्क में कोरोना विघे वधीक 29 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां वधीक 7,987 माण्हुनि में वायरस जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 12.64% रही। सिंध जो ट्रांसपोर्ट वारो वसीर अवैस कादिर शाह ऐं सेनेटर मुशाहिद हुसैन जो पूरो खानदान कोरोना सबब मुतासिर थियण जी तस्दीक। विमेन क्रिकेट टीम जी लीग स्पिनर गुलाम फातिमा जो कोरोना टेस्ट रिपोर्ट हाकारी अची वई। कोरोना फैलाव सबब बहावलपुर इस्लामिया यूनिवर्सिटी 4 फरवरी ताईं बंद। लाड़काणे जे आसिफ डेंटल कॉलेज के बि 34 माण्हुनि जो कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद 2 हफ़्तनि लाइ बंदि कयो वियो। वालर कश्मीर में काबिज़ भारतीय फौज जी रियासती दहशतगर्दी जारी। वधीक 5 नौजवान शहीद। काबिज़ फौज पुलवामा जे इलाके नायर में चईन ऐं बडगाम जे इलाके चरार शरीफ में हिक कश्मीरी नौजवान खे शहीद करे छॾियो। इलाक़नि जा रस्ता बंदि। मोबाइल इंटरनेट सर्विस बि मुअत्तल कई वई। जस्टिस उमर अता बंदियाल जी चीफ जस्टिस थियण में 2 ॾींहं बाक़ी रहिजी विया। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद 1 फरवरी ते रिटायर थी वेंदो। जस्टिस उमर अता बंदियाल 2 फरवरी ते नए चीफ जस्टिस तौर उहिदो संभालींदो। 16 सितंबर 2023 ते रिटायर थींदो। जस्टिस फाइज़ ईसा 17 सितंबर 2023 ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तौर उहिदो संभालींदो ऐं 25 नवंबर 2024 ते रिटायर थी वेंदो। वज़ीर आज़म पारां रावी प्रोजेक्ट दौरे ते ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी तनक़ीद। पंहिंजे ट्वीट में ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर चयो आहे त खेसि शर्म महसूस थी रहियो आहे। अमीरनि लाइ रियल एस्टेट स्कीमूं बणियूं तबाह करे रहियूं आहिनि। नदियुनि जे वहिकरे खे रोके रहियूं आहिनि। वज़ीर आज़म ज़ाती तौर ते उन्हनि जी तौसीफ़ करे रहियो आहे। वाकई का बि उम्मीद न आहे। बदीन भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं कार में टक्कर। 3 ॼणा फोत। मिठीअ खां कराची वेंदड़ कार सां गोलाची रोड हादसो पेश आयो आहे। 65 वरियनि जो ओम 12 वरियनि जो कार्तिक ऐं 10 वरियनि जी उर्मा मौक़े ते दम ॾेई छॾियो आहे। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। पुलिस पहुची फोतियुनि जा मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। बर्तानिया के मुख्तलिफ इलाक़नि में तूफ़ान तबाही मचाए छॾी। 80 किलोमीटर फ़ी कलाक की रफ़्तार सां हवाऊं हलण लॻियूं। ज़िंदगी जो कानून व्यवहार मुतासिर। केतिरनि इलाक़नि में मेट्रो सर्विस आरज़ी तौर बंद। 62,000 खां वधीक घर बिजली खां महरूम। पुलिस माण्हुनि खे गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत करे छॾी। PSL जूं 2 मैचूं अॼु खेॾियूं वेंदियूं। पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबिलो इस्लामाबाद यूनाइटेड सां मंझंदि 2:30 वॻे ऐं ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स शाम 7:30 वॻे आम्हूं साम्हूं थींदा।